मीरपुर माथिले जे ॻोठ पुन्नू वसीरवासी बपोरियत मुबैना मुक़ाबले दौरान बाज़ियाब थी विया आहिनि। पुलिस सिधोजा जे कचे में मुबैना मुक़ाबले दौरान राजा वसीर ऐं सईद वसीर खे बाज़ियाब करायो आहे। अहम ख़बर खां मां आगाह कयूं पिया। मीरपुर माथेले वेझो ॻोठ पुन्नू वसीरवासी बपोरियत मुबैना मुक़ाबले दौरान बाज़ियाब थिया आहिनि। पुलिस सिधोजा जे कचे में मुबैना मुक़ाबले दौरान राजा वसीर ऐं सईद वसीर खे बाज़ियाब कराए वरितो आहे। अहम ख़बर खां मां आगाह कयूं पिया। मीरपुर माथेले में ॻोठ पुन्नू वसीरवासी बपोरियत मुबैना मुक़ाबले दौरान बाज़ियाब थी विया। पुलिस सिधोजा जे कचे में मुबैना मुक़ाबले दौरान राजा वसीर ऐं सईद वसीर खे बाज़ियाब कराए वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मीरपुर माथेले मां ॻोठ पुन्नू वसीरवासी बपोरियत मुबैना मुक़ाबले दौरान बाज़ियाब थी विया आहिनि। पुलिस सिधोजा जे कचे में मुबैना मुक़ाबले दौरान राजा वसीर ऐं सईद वसीर खे बाज़ियाब करायो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। मीरपुर माथेले मां आवाज़ जे रिपोर्टर लतीफ़ वसीर खां। जी लतीफ़ वसीर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, घोटकी थाने जी हद ॻोठ पुन्नू वसीर मां ॿ जेके नौजवान पहुरियत हुआ, जंहिंमें राजा ऐं सईद, उनखे अॼु जेको आहे घोटकी पुलिस पारां मुबैना पुलिस मुक़ाबले में बाज़ियाब करण जी दावा कई है। एसएसपी घोटकी जे सख़्त हिदायतुनि बाद डीएसपी घोटकी हाफ़िज़ अब्दुल कादिर चाचड़, एसएचओ रौंती अब्दुल शकूर लाखी जी अॻुवाणी में जेको आहे टीम जोड़ी वई, जेका सदूजा कचे वारे इलाइक़े में गुज़िरियल ॾींहं खां वठी उते पुलिस मौजूद हुई। पर पुलिस पारां जेका दावा कई पई वञे त जेको सदूजा जे कचे वारे इलाइक़े में मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान जेको आहे ॿिन्ही मग़वियुनि खे जेको आहे बाज़ियाब करायो वियो आहे। हिन वक़्तु उहे जेके ॿई मग़वी छोकिरा आहिनि, जंहिंमें राजा ऐं सईद, उन्हनि खे पुलिस पारां घोटकी थाणे ते आंदो पियो वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी लतीफ़ वसीर अपडेट करण लाइ।